बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कैडेट कॉलेज पेटारो जी तक़रीब खे ख़िताब, जंहिंमें उनजो चवणु आहे त नौजवान कैडेट्स खे यूनिफॉर्म में ॾिसी मुतासिर आहियां, ख़ुशगवार घड़ी आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त कैडेट कॉलेज पेटारो सिंध जे बहितरीन तालीमी इदारनि मां हिकु आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कैडेट कॉलेज पेटारो जी तक़रीब में ख़िताब कयो आहे, जंहिंमें उनजो इहो चवणु हुयो त नौजवान कैडेट्स खे यूनिफॉर्म में ॾिसी मुतासिर आहियां, ख़ुशगवार घड़ी आहे। कैडेट कॉलेज पेटारो सिंध जे बहितरीन तालीमी इदारनि मां हिकु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ जो चीफ रिपोर्टर ग़ाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी ग़ाज़ी झंडीर, वधीक छा तफ़सील आहिनि, इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे अॼु कैडेट कॉलेज पेटारो में वालदेन जी तक़रीब में महिमान ख़ासि तौर सॾायो वियो आहे। अॼु जी तक़रीब जे ख़िताब दौरान वॾे वज़ीर चयो आहे त खेसि हिन तक़रीब में महिमान ख़ासि जी हैसियत सां शिरकत करे खेसि फ़ख़ुरु महसूसु थी रहियो आहे। कैडेट कॉलेज पेटारो जी जेका सालियाना रिपोर्ट आहे, वॾे वज़ीर जो चवणु आहे, उहा ॾिसण खां पोइ इदारे जो जेका तारीफ़ आहे उहा करण ते संदसि दिलि थिए पई। रिकॉर्ड नतीजा आहिनि कैडेट कॉलेज जा ऐं उस्तादनि जी महिनत शामिल आहे। कैडेट कॉलेज पेटारो में जेके शागिर्द बहितरीन नतीजा हासिल करे फारिग थियनि पिया। अॼु वॾे वज़ीर हिन तक़रीब खे ख़िताब दौरान इहो बि चयो आहे त कैडेट्स जेके शागिर्द आहिनि उन्हनि जी किरदार साज़ी ऐं रोशन मुस्तक़बिल जे इदारे खे साराहे थो। हू ऐं तालीमी निज़ाम में वॾे वज़ीर जो चवणु हुयो त ग्रेड्स जे बदिरां शागिर्दनि जी जेका किरदार साज़ी आहे उन ते वधीक तवजो ॾिनो वञे त जीअं असां सुठा किरदार मुआशिरे में पैदा करे सघूं। अॼु जी तक़रीब में वज़ीर आला इहो बि चयो त बहितर तालीम ऐं सुठे मुस्तक़बिल जे लाइ किरदारनि जो इंतिख़ाब तमामु ज़रूरी आहे ऐं यकीनन जेके शागिर्द कैडेट कॉलेज पेटारो मां फारिग थियनि पिया उहे मुआशिरे खे तमामु घणो एतमाद ॾींदा ऐं कामयाबु इंसान साबित थींदा। ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी ग़ाज़ी झंडीर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।